अस्सलाम वालेकुम साईं मसाद लीमो तव्हांजो ही साईं मोहम्मद शाह बुखारी दरगाह असांजी जिते भाऊ इल्ताबिस कहीं रखियल आहे गोसलाल फ़कीर पहिराणी असां फ़ुकरा आहियूं। अॼु मुंहिंजी दिलि चयो त तव्हांखे असां जेको पंहिंजो सिस्टम हिते मौजूदु रखियल आहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ तव्हांखे अॼु तकलीफ़ ॾिनीसीं सो अचो तव्हांखे असीं ॿुधायूं था। हीअ असांजे माना रखियल आहे सफ़ाई माना जीअं आऊं आहियां मूंखे माना ॿुहारा किचिरो विचिरो दरगाह जो निकितो पियो हूंदो जेको ईंदो माना सुठी ॻाल्हि लॻी पई आहे। हीअ साईं गाज़ी जो हफ़्दार दिलबर हुसैन बहिराणी असांजो वेठो आहे जंहिंजो माना हीअ अलम पाक जो कमु आहे ॿुहारी ॾेई छटकार बटकार करे तुंहिंजो सिर्फ़ु माना इहो ई कमु आहे तूं गाज़ी आहे इहो हफ़्दार थी बसि। हिन पासे वरी पखियुनि जी सबील आहे फारूक भाउ असांजो दॿो भरे पियो वञी जेको माना तव्हां ॾिसंदा हलो हेठि फोकस बि कंदा हलो बाक़ाइदगी सां को तव्हांखे किचिरो या का अहिड़ी शइ छो त दरगाह आहे वाह छा में असीं मवाली ख़राबु आहियूं फुकरा असां अचो ॾिसो था सभु वारा साईं हीअ ठापोड़ा आहिनि हमारा पाणी भरण जो आहे उन जी ड्यूटी आहे पाणी वाणी भरंदो ई हर शइ ओके कंदो फस्ट क्लास ठही बि पई आहे पर अञा बि सफ़ाई थींदी माना वरी अचो तव्हांखे ॿुधाइण जे ज़रिए असांजी नाती आहे जेका गर्मी में असांखे माना अहिड़ो पाणी पीआरींदी आहे जेको बाक़ाइदगी सां नए फ्रिज में बि एतिरी ताक़त कोन हूंदी आहे असां फोकस अचो गुल गुलज़ार लॻी पिया सभु असां मवालियुनि कई आहे सर हिते को बि माना जेको सूफ़ी माण्हू अचे न उहो कोन थो अचे असां फुकरा पोइ अचे मवाली आहिनि हीअं आहिनि हूअं आहिनि हीअ गुल गुलज़ार लॻी पई आहे नाज़बू ई नाज़बू मोती आहे राति जूं राणियूं गुल हली हेॾां वरी नलको लॻो पियो आहे हीअ साम्हूं बंगलो आहे साईं इहो कोन आहे भाउ तव्हां पाण ॾिसो हीअ साईं जे पंजनि वंडनि मां ठहियल आहे कंहिंजी बि का फोड़ी ॿोड़ी कोन आहे मुर्शिद पाण थो कराए असां चाह खंडपति पंहिंजी मज़ूरी मां वठी वेंदा आहियूं। वरी अचो तव्हांखे ॾेखारींदासीं हिन पासे साम्हूं साईं मोहम्मद शाह बुखारी दरगाह आहे हैदर कलंदर जेको तव्हां ॾिसो था ॿई पासा गुले गुलज़ार ॾिसो हिन पासे बि ॾिसो हीअ मेखाना ठहिया पिया आहिनि रिलियूं विछूं पियूं आहिनि बिल्कुलु माना क़ौम वारी सिस्टम आहे। हीअ ॾिसो हीअ असांजी भंग भटारी बटूं जी भेण नांग जी साली बाग़नि में वॾी अथई अचो तव्हांखे ॾेखारियूं पपीता पोखिया पिया आहिनि नाज़बू पोखिया पिया आहिनि हीअ सॼियूं यार छा कोन आहे असां फुकरान वटि पर असांखे रुॻो मोहबत थी खपे ॿाहिरनि जी जीअं असां ते मसादली में तव्हां मुर्सी कई आहे मरगरी उमिरि ते मुर्सी कई आहे ऐं हींअर यूट्यूब ते चैनल ते मूं लिंक छॾी आहे महिरबानी करे जेको सो तव्हां सां जेका बि रिक्वेस्ट आहे मुंहिंजी सो इन फॉलो द प्लीज़ एंड माई द रिक्वेस्ट कम हियर साईं मोहम्मद शाह बुखारी इल्ताब हुसैन जिसकानी मरहूम शहीद नारा जीए सिंध ओली इहा असांजो साईं मोहम्मद शाह बुखारी ही माना सभु आहियूं हिते दुनिया में माण्हू सभु चोर आहियूं मुड़ुसु माण्हू कोन आहियूं खीरिया धोतल कोन आहियूं पर वरी बि सैदनि खे मञूं था ही साईं मोहम्मद शाह बुखारी घोटु साईं सदिके वञा था असांजा अबा ॾाढा बि हिते आया विया ऐं कई दफ़न थी विया कई दफ़न थींदा कई ॼाया आहिनि कई ॼमंदा अञा मरंदा दम दम दगी सरदार कलंदर समान करी न करे आठ होयाने वारी ना खुटे ना एल बेता ने दुश्मन जी जान छुटे भाई इहो ई असांजो माना अर्ज़ो त थैंक यू वरी हेॾा तव्हांखे ॾेखारींदासीं मस्जिद सगोरी आहे अलाह ताला जो घरु आहे ऐं असीं निमाज़ पढ़ूं था कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद वलम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम अल्लाह असांजो घरु आहे असीं सूरत पढ़े पोइ वेंदा आहियूं पाक साफ़ आहियूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिल्कुलु तव्हां ॾिसो माना हीअ असां फुकरनि मवालियुनि जी मस्जिद आहे साईं अलाह जी मस्जिद आहे पर हीअ हेठि तव्हां ॾिसो हीअ माना मार्बल वार्बल हीअ क़ुर शरीफ़ करीम पियो आहे सदिके वञा ऐं असां ख़राबु कोन आहियूं असां मवाली सही आहियूं पर असांखे रुॻो थोरी सपोर्टनि जी ज़रूरत आहे महिरबानी अलाह असांजो घरु आहे टपंदो थी साईं मोहम्मद शाह बुखारी दरगाह बाग जो दीदार था क़ब्रिस्तान अचो तव्हांखे ॾेखारियूं क़ब्रिस्तान ऐं गीता तव्हांखे हली ॾेखारियूं हीअ असांजो ॻोठु रईस मोहम्मद रशीद बहिराणी भाऊ इल्ताब हुसैन जिसकानी जी मां जीजल असांजी बि मां जीजल हीअ असांजो शेर सिंध इल्ताब हुसैन जिसकानी सदिके वञूंसि ख़ुशि नसीब आहियूं अॻे हयाती त बि असांजी अखियुनि लॻियो हींअर बि हिते अखियुनि जॻह आहे गाज़ी सणाई कर मां हुसैन हुसैन हीअ उन्हनि जा मासूम आहिनि हीअ वाह सचा आहिनि सिंधी जे मथां सिर ॾियण वारा जवान आहिनि असांखे माइटनि चयो न चए पुटु बाबा असां भाऊ असांखे वॾियूं नसीहतूं करे वियो भाउ ऐं सही चवंदो बाबा जेको दिलेर आहे बुज़दिबार आहे जेको हाज़ुर नाज़ुर आहे ज़ाहिर थियो मरी वेंदो पर चवंदो भाउ सचाई आहे मुंहिंजी असां हिननि जा ताबेदार आहियूं नौकर आहियूं जीअं जिसकानी न गम न परेशानी हलो सर इहा असां फुकरनि जी ज़िंदगी आहे ऐं हीअ असांजो जेको सो
ऐं असांजा फुकरा में छा आहिनि तव्हां हितां टिपी वञो भित खां त नो प्रॉब्लम अदा चांहि ना नगर है अरे ये चांहि पाणी लंगर न्या गंज लगा पिया आहिनि त नो प्रॉब्लम लगी पई आहे सफ़ा ही भा आराम खे लॻाए ॾे मारू भा चीअ त ही दूध पती चांहि असांजो बाक़ी थोरो खाइण जी महिल वरी मवाली ज़िद कंदा पोइ थेलियूं वेलियूं किरियो पोइ ऐं मोहबत सां में ॾिसो सभु गॾु वेठा आहियूं अकबर भा उस्ताद कामरान भा दिलबर हुसैन मामा गफार गुलड़ा फारूक बाबू भा एॾा असांजो मुमताज़ अली मौलाई हीअ असांजो सेठ मारम महिरबानी यूट्यूब ते थोरो दॿो यार जेका तव्हांजी हेल्प थिए कयो सऊदी आहे परदेसी यार जेके मुंहिंजा आहियो पुराणे आइडियनि ते मूंसां मिलण वारा ॻाल्हाइण वारा हुननि खे रिक्वेस्ट आहे हिन मसाद लीमे खे थोरो नंबर वंबर मोकिलियो त तव्हां सां राब्तो कयां जीअं अवेज़ भा आहे बिस्कुट जानी आहे बोज़दार लिगारी मुंहिंजो दोस्तो भेण असांजी मैडम माया आहे जेके बि मुंहिंजा अदा साईं भा आदमी हिसाब सां भाउ जेके आहिनि आदमी हिसाब सां भेणियूं आहिनि मुंहिंजूं मोहबतूं आहे मौला तव्हांखे आबाद रखे चांहि लंगर हाज़िर आदम नमज़गी सरदार कलंदर केरु रहियल आहे समाचार